मीरे खान में गोपांग बिरादरी पारां नौजवान जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। ॻोठ हयात गोपांग जे रहवासी असकर गोपांग, मोहम्मद बख्श ऐं ॿियनि चयो त हफ़्तो अॻु सोनल गोपांग खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। हुननि चयो त नौजवान जे क़त्ल जो केस एसएचओ नईम अख्तर अबड़े समेत 4 एहलकारनि ख़िलाफ़ कंबर थाणे ते दाख़िल आहे, पर जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। गोपांग बिरादरी मुतालबो कयो त नौजवाननि जा कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। वाराह में बेरोज़गार नौजवान पारां अलामती बुख हड़ताल करे एहतिजाज कयो वियो। जेकाल करोड़ो रमज़ान चांडे ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त हू पढ़ियल लिखियल हुजण बावजूद बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुननि चयो त हू बेरोज़गारी खां तंग थी विया आहिनि, जंहिं करे ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। नौजवाननि मुतालबो कयो त खेनि रोज़गार फराहम करे बेचैनी ख़तम कई वञे। खैरपुर में औरतुनि पारां नादरा हफ़ीज़ जे अमले ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मस्मात भागुल, मस्मात नजम ऐं ॿियनि चयो त सुबुह खां लाइन में बीठल रहनि थियूं, पर रिश्वत वठंदड़नि खे अंदरि छॾियो पियो वञे। हुन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ग़रीब माण्हुनि खे लाइन में बीहारे रिश्वत लाइ तंग कयो वञे थो। औरतुनि मुतालबो कयो त नादरा अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे परेशानी घटाई वञे। मटियारी वेझो क़त्ल थियल रिंद बिरादरी जे 6 ॼणनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। अमीर बख्श रिंद जी फरियाद ते सालारो थाणे ते केस दाख़िल कयो वियो। केस में रफ़ीक ब्रोही, फिदा, लतीफ़, बिलावल जतोई, आबिद जतोई ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। ॿिए पासे 6 ॼणनि जे क़त्ल बाद इलाइक़े में सोगवार माहौल आहे। पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। गोसपुर भरिसां बेगारी केनाल में धनार पाणीअ में बुॾी फौत थी वियो। ॻोठ बसर ओगाई में बेगारी केनाल में ॿेड़ीअ तां किरी 45 वरनि जो धनार अली नवाज़ ओगाई बुॾी वियो। वारसनि मोहम्मद शहबान ऐं मंज़ूर ओगाई ॿुधायो त सुबुह सवेर ॿेड़ीअ ते चढ़ी कचे तरफ़ वेंदड़ धनार जी ॿेड़ी ख़ाली हुजण जो इतलाउ मिलियो। वारसनि डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो त टोबा ॾेई अली नवाज़ जो लाश कढियो वञे। मीरपुर ख़ासि वेझो कलोड़ा बिरादरी जे 2 घरनि खे बाहि लॻण सबबि अलाह ताला सां रख थी वियो। ॻोठ काक बंगलो में कलोड़ा बिरादरी जे घरनि खे चुल्ह मां बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि असलम ऐं अहमद कलोड़े जे घरनि में पियल सोना ज़ेवर, क़ीमती सामान ऐं चौपायो माल पिणु सड़ी रख थी वियो। पोरियतनि मुतालबो कयो त संदनि माली मदद करे ॾुखियाऊं घटायूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk